ख़ैरात में भी तो ज़ाहिर पैसो खपे थो, कंहिंजी मदद कयूं था। असांजी मदद त हाणे इहो आहे जो वरी ॿिया बि उहे बि घणा थी विया आहिनि न, इहे जेके वठण वारा मुस्तहक वीचारा उहे घर वेठा आहिनि, ॿिया ख़लक़ूं अची निकितियूं आहिनि केवले न वांगुरु, हाणे कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾिए। अहिड़ा बि आहिनि जेके लख बि ॾियनि था, 2 लख बि ॾियनि था, नियाणियुनि जो ॾाज बि ॾियनि था। अलाह साईं जो दुनिया ख़ाली न आहे। के अहिड़ा बि हूंदा जॾहिं मरी विया त पोइ ख़बर पवंदी, माण्हू रोईंदा आया, उनखे ख़बर ई कान त हिनखे केरु ॾींदो, पोइ ख़बर पई इहो फलाणो माण्हू जेको मरी वेंदो इहो असांखे हर महीने हेतिरो राशन मोकिले ॾींदो, नालो ख़बर कान्हे त केरु। अहिड़ा माण्हू बि त ख़ुदा सां वापार करण वारा आहिनि न, आहिनि अदा, अञा कंहिंखे आहिनि। इहे ख़ुदा सां वापार आहे, नालो बि न खणो। सऊदी अरब जो बि ॿुधाइनि पिया, अलाए कंहिंजो हुयो, अलाए दुबई जो हुयो, ख़बर न आहे, अलाए केतिरनि हज़ारनि खे ॾिए पियो, अञा ॾे बि थो, अञा आहे बि सही। उनजो मुंहिंजो उन फोटू कढ न मुंहिंजो नालो लिख, मां अलाह जी रज़ा जे ख़ातिर, भले मरण खां पोइ माण्हू मूंखे यादि कंदो, भले असां साईं जे ख़ातिर, रब जे ख़ातिर माण्हू बि आहिनि। मां जन्नत में घर जे लाइ उन माण्हूअ जो ज़ामिन आहियां जंहिंजा अख़लाक़ सुठा। हाणे इन खे ई वठंदा माशाअल्लाह, बखम खणी तूं छॾ, कूड़ बि तूं नथो छॾे सघे, भले अदा भोग स्टोक में कूड़ बि हण, अदा हक़ जे लाइ बि भला वेड़, माशाअल्लाह झगड़ा कर, अख़लाक़ त धार केॾो सस्तो कमु आहे। हिकिड़ो मिड़े अमल करे त बि बेड़ा पार थी वञनि। अख़लाक़ घरेलो न थी, बदनीयत न थी, मुनाफ़िक न थी, मुंहं ते तारीफ़ पोयूं गिला न कर, अख़लाक़ पंहिंजो सुहिणो धार, अख़लाक़ सुठो अथई, महबूब जी मोहबत में आहिनि, अल्हम्दुलिल्लाह अरकान इस्लाम दीन ते आहिनि। साईं था फरमाइनि, मां मूंखे क़यामत ॼाणे मूंखे ॻोल्हे लह, पर मां तोखे पाण ॻोल्हे लहंदुसि। जन्नत जो वाइदो मां करे छॾियो आहे, हदीस पढ़ी छॾी अथमि, हदीस ॿुधाई अथमि, इहा हदीस क़यामत ॼाणे साईं खे अर्ज़ु कंदासीं, पाण फरमाईंदा हा मुंहिंजी हदीस आहे। अॻे हिकिड़ो माण्हू हूंदो हो, उहो चवंदो हो त सची हदीस ऐं कूड़ी माण्हू हथ जी ठाहे बि हणनि था, छो त विच में अहिड़ा माण्हू बि निकिरी पिया जेका हदीसुनि में अंदरि हदीस हणनि था, भाई बि हुज़ूर फरमाए, ए बि मेरे साईं आख्या आहे, ईअं बि मेरे मुर्शिद आख्या आहे। सुखी फ़क़ीर जीअं ठकावे छॾींदा आहिनि साईं जे तूं कीअं सुञाणंदो आहे, चई मूंसां म्यालकनि जी महिरबानी आहे, सरकार दो आलम सलासम जी ज़ियारत थी आहे। जेका हदीस मुबारक हूंदी आहे, मां जॾहिं पढ़ंदो आहियां या ॿुधंदो आहियां, दवाई हदीस आहे त जेकॾहिं पढ़ी साईं खे ॿुधाईंदो आहियां, जेकॾहिं साईं जूं भेरूं छिकिजी ईंदियूं आहिनि, सम्झो हदीस सही, पर साईं जो मुंहुं मुबारक गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी पवंदो आहे, सम्झंदो आहियां त साईं। इहे माण्हू मुंहिंजा साईं मुनीर, मां हीअं कंदो आहियां, कीअं मां इहो चयो आहे छा? 7 माण्हू अहिड़ा आहिनि जंहिंखे क़यामत ॼाणे अर्श अज़ीम जो पाछो, उते न वण हूंदो, न टिण हूंदो, न छत हूंदी, न छा हूंदो, न छू हूंदो, न कुझु हूंदो, न जबल हूंदो, रुगो सिधो ई सिज मथां। हिकिड़ो उहो नौजवान जेको जवानीअ में अल्लाह जी इबादत, कुराड़त में त सभु को मौत जे भउ खां अब हाणे मरण आहे, भला हाणे कुझु आख़िरत लाइ सॼे सोरूं कुझु घणे कूड़ कमायोसीं, कूड़ कुटियोसीं, हाणे त कुझु घणे घणा छॾियूं, कुझु बग़ैर बि ॾंद भॼी पवंदा, पोइ चवंदा मां दाम हाणे मोमिन थियो आहियां, हाजी थियो आहियां, जे ॿकरियूं चारिणियूं अथव त मूंखे ॾियो त मां चारे ईंदुसि, वात ई भॻो पियो आहे, ॾंद ई भॻा पिया आहिनि, हाणे चारींदे त छा थी। उहो माण्हू अलाह साईं जे रहमत वारे पाछे, ॿियो आदिल हिकमरान हाकिम, काउंसलर भी आदिल, NPA भी आदिल,
वज़ीर साहब भी आदल इंसाफ़ करण वारो जी अॼु असांजा हुक्मरान ॾिसो था मुंहिंजा सोणा वरी मस्जिद जा कख ॾिसो था त कहिड़ा न इंसाफ़ पसंदि आहिनि कहिड़ा न मज़लूमनि जे वीचारा असांजे मदद कंदा आहिनि बि तव्हांजे ॻोठनि जा ऐं भरिसां पाड़े ओड़े कहिड़ा त वीचारा मिसकीन अहिड़ा ग़रीब अहिड़ा मस्जिद जा कक आहिनि इहे बि पटका पगूं ॿधी जन्नत में हलंदा हली कन मोचड़ा हली खाईंदा हुते क़बर में कन लॻारुनि सां ज़ुल्म भले तुंहिंजो ज़ुल्म जो हिसाब तोखे ॾियणो हिते न थिए त क़बर में त ज़रूरु वठ हाणे माशाअल्लाह हो गोए अथई उहो मैदान जेतिरी कहाणी थी इंसाफ़ सां हलियो आहे हिनखे पावर मिलियो आहे हुकूमत जो हिनखे कौंसली मोतबर खे पग ॿधाई अथऊं हे वज़ीर साहब असांजे मोटनि मां चढ़ियो आहे सभु कंहिंजी तक जी ख़्यालु करे हुन सां इंसाफ़ करे अदा मां तव्हां सां ॿधल आहियां सॾ में सलो में ओखीअ में सोखीअ में हक़ हणेसि त निकितो था जी अदा पातो पातो हाज़ुर आहियूं साईं इलाज नथो हलां थो इस्पताल साईं पुलिस जी ख़ुदा जी मार पवे न ज़ुल्म कयो हलां थो पुलिस हणां थो मोचड़ा सूबेदार खे ॿुथ वारा इन ते अल्लाह जा मलाइक भी रहमत था ओ अदा खुश होंदे चल आबाद होंदे वो रख जाए मरी अचे त अल्लाह साईं जी रहमत में आ जन्नत गरीबन जी मदद कई आ तू असा जो यार असा जो दोस्त सुभान अल्लाह ये खाइंदा कयो बियो वो मानू टियों हिकिड़ो आदिल हिकमरान इंसाफ़ दे भले काउंसलर हुजे वज़ीर हुजे अमीर हुजे वॾेरो साहब हुजे नवाब हुजे जागीरदार हुजे पंहिंजे घर जो वॾो हुजे पंहिंजे घर जो वॾो हुजे पंहिंजे ख़ानदान जो वॾो हुजे त इंसाफ़ त करे न कुल्लुकुम राइन व कुल्लुकुम मसूलन अन रइयतिही सभु को पंहिंजो धन जो धनार आहे मां मंजीशाना त पंहिंजे घर जो वॾो आहे जा बचड़ा जा ॿार जा नंग तूं आहे त तूं पंहिंजे घर जो वॾो आहे तोखे सभु शइ अमन सां हलाइण जे ख़ानदान गॾु अथई सभिनी खे हिकु जहिड़ो हलाए सभु कंहिंखे पंहिंजी रैयत जी पुछा थींदी सभु को धनार आहे सभु कंहिंखे पंहिंजे धन जी पुछा थींदी टियों साईं कहिड़ो आहे टियों उहो माण्हू अल्लाह जे छांव में रहमत में हूंदो जो अर्श जे साए में हूंदो जंहिं पाछे खां सवाइ ॿियो को पाछो न हूंदो उहो माण्हू जेको अकेलाई में वेठो ऐं अल्लाह जे ख़ौफ़ में या अल्लाह साईं जे मोहबत में अखियुनि मां ॻोढ़ा किरी उगी छॾिया उगी छॾिया हेठि किरिया अलाए न किरिया पर तुंहिंजा ॻोढ़ा अमर थी विया क़यामत ताईं मलाइक तुंहिंजा शाहिद थी विया ज़िंदगी में हिकु दफ़ो बि रोनो आहे त बि तुंहिंजा कम थी इहे बि कम अची विया हिकु दफ़ो रोनो हर हर रोई त पोइ त नूर न के आहिनि आशिक़ जेके हर हर रोईंदा आहिनि पंहिंजे साईं अकेलाप में यादि करे अखियुनि मां ॻोढ़ा पिया वस अहिड़ा बि आहिनि अलाह जा कसम जो दुरूद शरीफ़ पढ़ंदा आहिनि अकेलाप माण्हुनि जे मुंहं ते न रोईंदा सभु कंहिंजी तबियत आहे हिकिड़े माण्हू जे मुंहं ते पई पवंदी आहे ॿिया माण्हू जे मुंहं ते न रोईंदा असुर अकेलापे में वेंदा ॻोढ़ा पिया गढ़ंदा तबियत में पंजो उहो माण्हू आहे जंहिंखे ख़ूबसूरत औरत फ़ोनुनि ते ॻाल्हाए पाण जे सॾे साम्हूं अचे होटलनि ते थिएसि फलाणे हंधि कंहिं में थिएसि त मिलूं था उते अचे अकेलाइप में सफ़ा को बि कोन्हे कमरे में ख़ाली लॻो आहे पियो वेठा आहिनि हे उहो भाई आहे सभु हो रहो बि परे थी करे छॾे मथो बि उघाड़ो थी करे छॾे कजल हाल सींगा लॻा पिया आहिनि सॾेसि थी त आ सोणा भाकुर पायूं मिलो चए थो अल्लाह जो मां ख़ौफ़ थो कयां जेको औरतुनि खां ख़ूबसूरत औरत बुलंद मर्तबे वारी इज़त वारी हालू चालू खोर चकड़ो खुलियो पियो आहे इहे न इज़त वारी ख़ानदान वारी पीमा हुनजा सोना हुजनि अख़लाक वारा इहे ख़ानदानी औरतूं शादियूं बि कंदा आहिनि चवंदा आहिनि ख़ानदानी औरत मूं कजो हालू चालू असांजा जोजानी बसि इहे छा चऊं त बसि दिलि फेंक तमाशा ते
हरू भरू अहिड़नि माण्हुनि सां कनि था उनजा पीउ मां था चवनि साईं हिननि जी असांखे ख़बर आहे हिननि जूं मायूं हालूं चालूं आहिनि हिननि जूं मायूं अहिड़ियूं आहिनि पर असांजो छोरो मुड़े ई नथो नथा करियां त मां पाण खे मारियां थो ख़ानदान मूं इज़त वारनि मुंहिंजो शादी कंदो तव्हांजो औलाद बि अहिड़ो सुहिणो थींदो अख़लाक़ अहिड़ो अख़लाक़ वारो थींदो औरतूं तव्हांजूं न्याणियूं एॾियूं हयादार पर्दे वारियूं थींदियूं जो सुभाणे अलाह जेको हालू चालू सां कंदे त पोइ इहे वतंदियूं घुमंदियूं फिरंदियूं तुंहिंजी मर्ज़ी सोना माण्हू ॾिसंदो आहे तुंहिंजी हुसन कीअं आहे तुंहिंजो ख़ानदान कीअं आहे मुंहिंजो अॻु पीछो ॾिसबो आहे न सोना वॾा ईअं चवंदा आहिनि न सोना ख़ानदान ॾिसी कबो आहे न आबा हिन जो ॾाढो अहिड़ो आबा हिन जो नालो अहिड़ो सुठो आबा हे भला माण्हू असांखे हिनजी ख़बर आहे असांखे तसली आहे न बाबा आबा हे रोड़ू त न आहिनि छोकिरियूं हली त कोन थियूं वञनि घुमण हली काॾे रुलण ॿिए हंधि त रातियूं नथियूं गुज़ारे अचनि न बाबा न हाणे मां न कंदुसि भाउ जे सिर सतो उहो माण्हू सत माण्हू यादि कयो हिकिड़ो इमाम आदिल हिकमरान आदिल अलाह सी नसीब कंदो उनखे त विसारियो छो त हे असांजा सभु हिकमरान आदिल त न आहिनि इहो बि पंहिंजी चवनि पंहिंजी क़िस्मत मातम कनि पंहिंजी हयातीअ थुका वञी झलनि मां वरी यको ज़ेर ज़बर ॾेई ॻाल्हायां जो नथा सम्झनि त हीअं सम्झायां किसानो लॻियो छा कयूं वञी डंड में वञी पवनि नथा हिकु आदल थियो इंसाफ़ कयो त धूड़ वञी पायो असांजी साग सां रोटी हले थी खाऊं था ॿियो कहिड़ो नौजवान जंहिं जवानीअ में इबादत कई जवानीअ में करत को मज़ो वठ सोड़ा जवानीअ में हे सजदे में ही सिर रखी रोत को मज़ो थे सोड़ा ख़ुदा जो कसम त अलाह जा मलाइक बि तोते रश्क कंदा तोते रीस कंदा त हल भेणा बासा को खटी वञा जवानीअ जो मज़ो उहो रनूं बि हुजनि कच्छ में हर शइ मिले पैसा हुजनि जाम पोइ बि मायुनि जे कढ न वञे पंहिंजे मालिक जी मोहबत में हुज इज़त इहा गैरत इहा महिरबानी इहा आहे सोना चोथों उहो माण्हू जंहिंजी दिलि मस्जिद सां लॻल हुजे इन्हनि वञो हिकिड़ो मिड़ई थी यार हल तोसां इहा रायत कयूं था साईं मां कयां साईं बि महिरबानी कंदा साईं बि जवानी में नथो करे सघे त अकेलाप में रो फलाणे अकेलाप में रो नथो रोअण नथो अचे ई त वरी कंहिं ॿी ॻाल्हि खां बचे चोथों उहो माण्हू जंहिंजी दिलि मस्जिद सां लॻल भांग आई हिनखे करार न ईंदो यार वज़ू करे वञी पहुचा यार सभु ईअं त न आहियूं सभई विरायल आहिनि कम जेकॾहिं सभिनी में इहे गॾु आहिनि पोइ त अलाह इन जहिड़ो को त इहे न सघंदो इहो त को अलाह जो फ़रिश्तो ई को पाण फरमायूं त अॼु कंहिं जनाज़े जे कढ लॻो आहे त उनखे जन्नत जी बिशारत ॾियां अॼु को मिसकीन खे कंहिं खारायो आहे त मां अॼु हुनखे जन्नत जी बिशारत ॾियां अॼु कंहिं यतीम जी पालना कई आहे त मां हुनखे जन्नत जी बिशारत ॾियां अहिड़ी तरह साईं करीम न अलाए केतिरा फरमाया ॿुधाईंदा पिया अॼु कंहिं कहिड़ा अॼु कंहिं नफ़िल वाला एतिरा पढ़िया अॼु कंहिं हीअं कयो आहे अॼु कंहिं हीअं कयो आहे अॼु हीअं कयो आहे साईं मलाइक इहे साहबा सगुरा चुप अबा बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो सभु क़िबला मां इहे सभु मां कया आहिनि इहे सभु मां कया आहिनि सोड़ा तूं पुछो आहे कॾहिं ॿुधायां थो न त ॿुधाइण जी नेकी कबी आहे ॿुधाइजी न आहे सोड़ा नेकी कर खूह में विझ चवंदा आहिनि न नेकी करे खूह में विझी छॾ यानी साईं जे हवाले हाणे मालिक जो ॾींदो
अल्लाह वाह बाबकर सोना तुंहिंजो शान बुलंद सभिनी क्यों खटी वियो जनाज़े जे कॾ बि लॻो यतीमनि खे पालियईं हथ सां ख़ैरातूं बि ॾिनई नफ़े बि पिणई अलाए छा छा बि कई पाण फरमाईं त अलाए केतिरा हज़ार अलाए केतिरा जन्नत में दरवाज़ा हूंदा पोइ इंसाफ़ वारो इंसाफ़ वारे दर में वेंदो खैरात वारो खैरात वारे दर में यतीम सभु नाला नाला लिखिया घणनि रोज़नि वारो सही रैयान साईं हिकिड़ो ख़ासि जन्नत जो दरवाज़े जो नालो आहे जीअं बाबु रहमत आहे बाबु जिबरील आहे बाबु उस्मान आहे बाबु अबू बकर सिद्दीक़ अहिड़े हरम जा दरवाज़ा आहिनि न साईं अहिड़ी तरह जन्नत जा बि केतिरा दरवाज़ा आहिनि उन्हनि ते नाला लिखियल आहिनि को रोज़नि जो आहे को सदकनि जो आहे को ख़ैरात जो आहे को यतीम पालण जो आहे को तहजुद वारनि जो आहे को कहिड़नि जो आहे तहजुद पढ़ण वारो उते जेको ॿिया बि निकिरे बि जीअं शायदि असांजे फ़क़ीर शायदि मां बि थो वेसां न बाबा त ॾाढो न तो परूं फिरो अचो तहजुद पढ़ण वारा त ख़ासि के चओ त साईं मां तहजुद पढ़ंदो आहियां साईं नाले में चए साईं तव्हां वञो हल साईं बाबू रैयान अची वियो साईं रोज़नि वारो बस छल न हिते को बेनज़ीर कार्ड वेरायो खपत पोइ ॾिस त केॾी जी ख़लक़त जी मथां थी टुटे छल न थी छा दरवाज़ो खोले देख जो खड़को त ॾिस ख़लक़ कीअं थी अचे बाबा तकड़ न कयो जन रोज़ा रखिया उहो हिते यल्ला यल्ला हाजी हेड़जा वारा ओते थी हेड़े काॾे थो अचे छिड़कू ॿुधियूं अथव न हाजी हजी हजी जो कान छिड़क निकिरी वेंदो हजी अल्लाह भगा था जो गुज़ी शांति के जानी है जो भगा था जने रोज़ो रखियो आहे उहो इन मोला कंदा कने परे दरवाज़े में वञो मलाकनि सां केरु पुछे पंजो उहो माण्हू साईं 7 माण्हू ॿुधाया साईं करीम हदीस मुबारक पंजो उहो माण्हू आहे जो हिक ॿिए सां अल्लाह जे ख़ातिर मोहबत रखे साईं जे ख़ातिर मोहबत दुनिया जो को कमकार न थो साहिबा अॼु यार 10,000 ओधर ते यार हमको निस्बत जो दोस्त ॾियां मुरीद ॾियां हो पीर भाई 20,000 त ॾेवी यार में कोई न कर इहा लालच न रखो फ़कीरो वञो था इसके मुर्शिद वटि त साईं जूं ॻाल्हियूं कयो ॿियूं ॻाल्हियूं न सॼो बसि अब आयो आहियां सोबत ले यार यार जी कोई ॻाल्हियूं ॿुधा त पोइ दिलि खे सुकून लालच घिन न वञो साईं सुभान अल्लाह मानी भली खवेसी शाहिद या भली मानी खवेसी इश्क मुर्शिद आमीन पानी का गिलास पीती त भी बस यार खफा न कर सुभान अल्लाह दोस्त इंदो है अब्दुल रज़ाक तो भाई साहब हिन जो वो बड़ी वारो जैसे बाबू चवंदो हो तो खुशामद ओड़ी कयो जो पूरा भी कई सुभान ख़ुशूसन नौजवान के मां सोबत ॾींदो आहियां पोइ मुंहिंजी को ॻाल्हियूं मञंदा आहिनि के न मञंदा आहिनि के चवंदा आहिनि उन्हनि खे चवंदो आहियां अबा यारियूं दोस्तूं फ़क़ीरनि जूं पंहिंजूं पाण में आहिनि न साईं हेॾे था अचनि कया वरी मोरे जा वरी दादू था वञनि दादू वारा मोरे था अचनि कंहिंजो हेॾे आहे कंहिंजो किथे आहे कंहिंजो कीअं आहे उते वञनि था पोइ से अची था ख़ुशामद अब हाल अलामीन त तोखे मानी थो करे साईं इहे कबाब इहे तिका इहे धिका इहे अलाए ॻोढ़ा अलाए कहिड़ा जल फिरेजियूं इहे अलाए गुल परियूं अलाए छा छा साईं ठाहे कराचनि कर खारा ॼण पैसा फ़क़ीर खुटो अबा अस्सलाम वालेकुम वालेकुम अबा नंदर यार तूं असां सां मोहबत नथो उहा तोखे अॻी मोहबत मूंसां न आहे यार अॻे तुंहिंजो कहिड़ो रस्तो हूंदो असां सां जल फिरे जूं गुल परियूं मूंखे खाराईंदे लेकिन इहो रस्तो रखो ई न घर जो पालक बे इहा खाराए जो हाल हबीबा पेश उठण तो न वठो वठंदो फासंदो अॼु माण्हू चवंदो त मूंसां दिलि उहा न अथसि फ़क़ीर फिरी वियो आहे बाबू मुनाफ़िक़ थी वियो फ़क़ीर ग़रीब थी वियो आहे मिस्कीन तूं जो रोज़ वञी महिमान थिए त ॾेढ फ़क़ीर जा खीसा ख़ाली थिए हिदायत वारियूं ॿुधण वारी धीअ में सांढण वारी ख़ुशामदी न बणियो हिक ॿिए सां अॼु हलूं था तोखे फलाणे हंधि तो मानी डिनर खारायां अॼु तोखे फलाणे हंधि तो हीअं करायां हीअं कर छाजो हीअं हूअं जेका घर में तूं भले मुर्गी वठी अच पातलो गोश्त वठी अच
या जेको आहे बिस्मिल्लाह सुबह जो नाश्ते में अंडा ऐं बटालो तो मरी न विया आहिनि न ॿियो उहो माण्हू सतों आख़िरी उहो माण्हू सही बुखारी जी हदीस उहो माण्हू जेको ख़ैरात हुजे ईअं सॼे हथ सां ॾिए त खॿे खे ख़बर ई नथी पए त अलाए 100 ॾिनई अलाए 500 ॾिनई अलाए 1000 ॾिनई अलाए 5000 कढी ॾिनई ईअं न हिकिड़े माण्हू वॾेरे हिकिड़ो ॾिनो तंहिंखे चवां ॾिनई त पोइ ख़बर पयसि अड़े मां त 5000 ॾिनो आहे त भॻो त ओ फ़क़ीर हेॾे अची जा हेॾे यार इहो मोटा ॾींदा यार मूंखे भुल में थी विया यार मां ईअं भुल वारा न थिजो भई जेको अचे पाण 5000 आई 100 आई 1000 आई जेको आई बिस्मिल्लाह हिनखे ख़बर ई न पई साईं ही कयो ॾिसो घणो थो जे पर हिन अॻे ॾेई अल्लाह सुभान अल्लाह असांखे हुजूर जे हदीस हिकिड़ो बि कंहिं ते अमल कयो उहो नसीब कर ज़िक्र 4 तस्बीहूं नसीब कर 11 तस्बीहूं दुरूद शरीफ जूं नसीब कर अखलाक सुहिणो अता कर किरदार सुहिणो अता कर बद नज़र बेहयाई बेशर्मी खां बचाए रातियूं रोशन कर असांजूं तारीख़ रातियूं असांजूं ज़िक्र पाक कयूं महबूब जे नूर सां रोशन कर फ़क़ीरनि जा अंगण आबाद कर आबाद कर हम गम कर्ज मर्द सभई महबत सां आया सभिनी जो अचणु ख़ुसूसन ओॾे बि दुआऊं घुरियूं आयूं हाणे बि घुरा मुंहिंजे साथ इहो रिज़्क़ अता करे न दिलि सखी बणाए न ज़ाहिरी दुनियावी परेशानियूं दूर सबत जी परेशानी अल्लाह अल्लाह